नाज़रीन, पूरे मुल्क जी लाड़काने में भी महांगाई जो जिन रमज़ान ईंदे ही बोतल का बाहर निकिरी आयो है। रमज़ान जो महीनो बीहण सां मच्छी गोश्त ऐं मुर्गी त परे जी ॻाल्हि आहे, पर माण्हुनि लाइ हाणे सब्ज़ी वठण बि मुश्किल बणिजी वई आहे। तफ़सील रशीद समो जी रिपोर्ट में। दुनिया के अक्सर मुल्कन में रमज़ान महीने के अचण सां ही आम वायपे जी शयुनि ते सब्सिडी ॾेई आम माण्हुनि खे रिलीफ फराहम कयो वञे थो, पर असांजे मुल्क में उन जे उबतड़ खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट चाढ़िया वञनि था, जंहिं करे रोज़ेदार आम ॾींहंनि जे भेट में हिन महीने में महांगाईअ खे वधीक मुंहुं ॾियनि था। पूरे मुल्क जी लाड़काने में भी महांगाईअ जो जिन रमज़ान ईंदे ही बोतल खां ॿाहिरि निकिरी अचे थो ऐं लाड़काने में रमज़ान जो महीनो बीहण सां ही मच्छी गोश्त मुर्गी परे जी ॻाल्हि आहे, पर माण्हुनि लाइ हाणे सब्ज़ी वठण भी वॾी मुश्किल बणिजी वियो आहे। लाड़काने में गोश्त 550 खां 600 किलो, मच्छी 500 ताईं, मुर्गी 350 खां मथे, जॾहिं त सब्ज़ीअ में भिंडियूं 200 रुपया, तूरियूं समेत ॿियूं जेके सब्जियूं आहिनि उन्हनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। फ्रूट में सूफ़, केलो, नारंगी, चकुनि समेत फ्रूट गरीब माण्हुनि जे वठण खां ज़ोर थी वियो आहे। उन मौके ते दुकानदार, खरीदार, शहरीन ऐं फ्रूट विकिरो कंदड़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, जी सब्जी कॾहिं महांगी आहे, कॾहिं सस्ती आहे। टमाटो शुरू में 2 ॾींहं महांगो हुयो, वरी हाणे सस्तो थियो आहे। करेलो पहिरियां लथो महांगो हुयो, वरी सस्तो आहे। तूरी आहे या असांजा हे भिंडी आहे, 2 टे ॾींहं वरी महांगी हुई, न पई मिले, वरी हाणे सस्ती आहे। हाणे 180 रुपया, 150 रुपया, 13 रुपया डेली लिस्ट मिलंदी आहे। लिस्ट ईंदी आहे, बिल्कुलु ईंदी आहे पाबंदी सां। रमज़ान शरीफ़ आहे 5 रुपया, त मां रेट लिस्ट अथनि ई कोन, वरी लिस्ट घुरूं था, असां वटि आहे कोन, मथां मिले ई कोन थी। 120 रुपया टमाटो, 50 रुपया वाङण, 200 रुपया किलो भिंडी हलाइनि था। वॾो ज़ुल्म आहे, कहर लॻो पियो आहे। सिधो हुकुम कंदो, इहा ई अपील घुरूं था। असां DCA खे चऊं था त हिदायत कयूं त हिन जे मथां एक्शन खणे, मुख़्तियारकार खे चऊं था ॿुधी साईं जे मुताबिक़ जेको रेट लिस्ट आहे उन मुताबिक़ असांखे सामान मिले न। ॾींदा 100 ते 120 रुपए किलो, हाणे था ॾियनि 180 रुपया किलो। इहा मुस्लमानी आहे। हिंदाणो 200 रुपया ॾियनि था, जेको किलो था ॾियनि 120-130 रुपए में। हुननि खे माल खपे, कुझु बि कोन्हे, बसि अलाह तो बि हर कंहिंखे हलाए। बाक़ी ॾिसो पाण त हर शइ महांगी लॻी पई आहे। बि ग़रीब माण्हू छा कंदा, पर इहो आहे रमज़ान आहे, रेटनि में न आहे काई बि घटिताई। जेका बि शइ वठो रेट चढ़ियल आहिनि, कंहिं बि शइ घटि न मिलंदी। खाइण खां ई हले वियो आहे एतिरो जो रेटनि जो, त का शइ माना भिंडी कॾहिं असां तारीख़ में न ॿुधी 200 रुपया किलो भिंडी थी आहे तव्हांजी, कॾहिं 200 रुपया कमु अचे, पाण चेक कनि न अचे, पर न आहे हिते कुझु बि न आहे। हर कंहिंखे माल खपे बसि। 80 रुपया किलो हलाईंदा हींअर हितां, माना जेको नंढो वॾो दाणो माना 320 रुपया पवे थो हिकिड़ो। न लिस्ट ॾेई वेंदा आहिनि, अॼु न ॾेई आहे न छो सुबुह पुॼी वेंदी आहे 9 खां 9 ज़िले इंतिज़ामिया पारां अघनि ते कंट्रोल लाइ कमेटी त मुक़ररु कई आहे, पर कमेटी अघनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। कैमरामैन अल्ताफ़ वलीअ सां गॾु रशीद समूह, आवाज़ TV, लाड़काणो।